नवाज़ न्यूज़ में खलीकार हुआ संजा सैयद आया बिशारा सुमरो नजर वजनासी खास खबर। मुल्क की मौजूदा सूरत हाल से सुप्रीम कोर्ट पारा वरतल पाण मुरादो नोटिस की अज बुधनी थी। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच बुधनी कंदो। वज़ीर-ए-आज़म इमरान खान सियासी कमेटी जो इजलास तलब करे वरतो। सियासी सूरत हाल ईंदड़ चूंडुनि ऐं पंजाब की सूरत हाल ते वीचार वेंदो। इजलास में निगरान हुकूमत के क़याम बाबत जायज़ो वरतो वेंदो। गरियल ऑपोजिशन जो हंगामे इजलास अॼु थींदो। निगरान वज़ीर आज़म की मुक़ररी सुप्रीम कोर्ट के इम्कानी फैसले ते ईंदड़ लाहे अमल जोड़ियो वेंदो। इजलास मौलाना फज़ल रहमान की रिहाइशगाह ते थींदो। पंजाब असेंबली जो इजलास अॼु शाम तलब कयो वियो। इजलास में पंजाब के वॾे वज़ीर की चूंड कई वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी सलामती कमेटी की गॾिजाणी जा मिनट साम्हूं आणण जो मुतालबो कंदे चयो आहे त जेकॾहिं मुल्क में एतिरी वॾी साज़िश थी आहे त सिक्योरिटी एजेंसियुनि ऐं परॾेही वज़ारत में जांच थी हूंदी। जेकॾहिं आउं गद्दार आहियां त गिरफ़्तार करे ट्रायल शुरू कयो वञे। इमरान खान पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ जाली ख़त जो बहानो आंदो। इमरान खान पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ क़ौमी सलामती कमेटी फोरम के तकरारी बणाए छॾियो। हाणे मुल्क जी परॾेही ऑफिस के तकरारी बणायो पियो वञे। जेसि ताईं सिक्योरिटी इदारा वज़ाहत न कंदा सख़्ती सां एहतजाज कंदासीं। इस्लामाबाद में पीपीजी सीईसी इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो चयो त जेको असांखे गद्दार कोठे पियो उनखे असांजो रद्द अमल भी बर्दाश्त करणो पवंदो। असां इमरान खान खां गद्दारी या हबुल वतनी जा सर्टिफिकेट वठण लाइ नाहियूं वेठा। इमरान खान जी केपी गिलगित ऐं आज़ाद कश्मीर हुकूमतुनि ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणींदासीं। मुल्क में अहिड़ी का कुंड न छॾींदासीं जिते इमरान खान जी हुक्मरानी हुजे। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ क़ौमी सलामती कमेटी के इजलास ते सिक्योरिटी इदारनि खां वज़ाहत जो मुतालबो कंदे चयो त इमरान खान क़ौमी सलामती कमेटी के पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। हीउ मुल्क जो अहम इदारो आहे। इमरान बचाऊ कमेटी न आहे। सिक्योरिटी इदारनि खे चवां थी त क़ौम आॾो अची वज़ाहत ॾियनि। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान खान वटि को ख़त न आहे। ड्राफ्ट परॾेही वज़ारत में तैयार कयो वियो। किथे आहे ख़त जो मुख्य किरदार खेसि सुप्रीम कोर्ट में पेश छो नथा कयो। इमरान खान कुछ ॾींहंनि जे इक़्तिदार लाइ आइन तोड़े छॾियो। सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त गुज़ार PDM न पर आइन पाकिस्तान आहे। आइन में गद्दारी की सज़ा आर्टिकल 6 आहे। इमरान खान के आइन तोड़ने की सज़ा न मिली तो सुभाणे केर भी आइन के लताड़े सके थो। पंजाब में वॾा वज़ारत उस्मान गुज़ार न पर फराह खान हलाए पई। रात के पेट में बुरको पाराए फराह के फरार कराए पियो। फराह के रिश्वत ॾियण खां सवाइ पंजाब में को भी कम न थींदो हो। ख़त परॾेही वज़ारत में ड्राफ्ट न थियो। मरियम नवाज़ वटि सबूत आहिनि त पेश करे। मरियम नवाज़ परॾेही वज़ारत ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी रही आहे। अॻूणे परॾेही वज़ीर शामीम कुरैशी मरियम नवाज़ जे इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। निजी TV सां ॻाल्हाईंदे शामीम कुरैशी चयो त असद मजीद जी अमेरिका मां बदली जो फ़ैसिलो अॻुबार थी चुको हो। मूं अमेरिका जी अंडर सेक्रेटरी आॾो एहतजाज कयो हो त आज़ाद मुल्क के अहिड़े क़िस्म की धमकी नथी ॾेई सघिजे। ख़त के जाली करार ॾियणु बेबुनियाद आहे। ख़त क़ौमी सलामती कमेटी आॾो रखियो वियो। कमेटी 2 हिदायतूं ॾिनियूं त इस्लामाबाद ऐं वॉशिंगटन में अमेरिका आॾो एहतजाज कयो वञे जंहिं ते अमल कयो वञे। ॾखण पुलिस के मुबैना मुक़ाबले में एक जवाबदार मारिजी वियो। मारिजी वियल ॾोहारी जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ मदे जी अस्पताल मुंतक़िल। सेवण में ज़मीन की तकरार तां क़तल थियल नौजवान जमशेद के कातिल की गिरफ़्तारी लाइ अॼु ॿिए ॾींहुं बि ओठा बिरादरी जो धरणो।
जमशेद ओठो जो लाश अड़लवाह वटि इंडस हाईवे ते रखी रोड ब्लॉक कयो वियो। धरणे सबबि समें गाॾियूं बीहजी वयूं। मुसाफ़िर सख़्त परेशान।